अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अला आलिहि व अस्हाबिहिल औलिया व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला अमीर लहु वला रफ़ीक लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व तबीबना व अदीबना व खतीबना व नबीना व हुज़ूरना व मासूमना व महबूबना मुहम्मदा। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। वक़ाल तआला फ़ी मक़ामिन आख़र इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिकुल्लि शैइन ज़कातुन व ज़कातुल जसदिस्सौम। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन इअतकफ़ अशरन कहज्जतैनि व उम्रतैन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। अल्लाह मिठा तुझ कुदरत जा अजब अजीब नज़ारा।
अल्लाह मिठा तुझे कुदरत जा अजब अजीब नजारा किथे वण वण कार जा किथे बर पट पर कख डिठा कारा किथे नफरत जा नुकसान डिठम अल्लाह की मोहब्बत जा मारा रब मिड़नी के तुझा सारा तू कादिर कुल कायनात जो हजार हंसूं जमाने में पर मोहम्मद जो न मटु भाया घुम्यो अरबी धरती ते घुम्यो अरबी धरती ते मिट्टी सुरमो करे पाया सिराज उन घोट जो उम्मती आया कंदो महशर अंगल अल्लाह सां नबी जे दीन दामन में विड़ल आया बे अघ जीवा नबी जे दीन दामन में विड़ल आया बे अघ जीवा असां जहड़ा किना को झा किरल आया बे अघ जीवा मोहम्मद उहो गुलवा मोहम्मद उहो गुलवा सुकण जो नहीं नालो मोहम्मद जी मोहब्बत में सुकल आया बेअघ जीवा लोग कहते हैं खुदा नजर नहीं आता खुदा नजर आता है जहाँ कुछ नजर नहीं आता हिन भलारी जूई माव्या के ई लाल लदे न पोड़ पते न जवानीअते न सजे न जडे सिराज मौत पियो छॾे आखिर राही राह जा काबिल सदे तराम वाजिबुल तराम थोड़ी सी डबलिंग घट मुझे इंतहाई मोहतरम मुकर्रम अजीजो दोस्तों भाइरों ऐं बुजुर्गो मां रब करीम जी रहमत हासिल करण जे लाइ चंद जुमला अल्लाह पाक जी कलाम मुक़द्दस मजां तिलावत कया आहिनि दुआए त अल्लाह तबारक व तआला ॿुधण ॿुधाइण सम्झण ऐं सम्झाइण खां बाद रब साईं अवाई असां समूरन खे क़ुरान करीम जे ॾिसल दग जे मथां अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए उलमा जी हाज़री अवां दोस्तनि जी तशरीफ़ आवरी साथियुनि जो जानी माली तावन रब साईं पंहिंजे बारगाह इलाही जे अंदर मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए पहिरियों मर्तबा रमज़ान मुबारक जे हिन बाबरकत महीने में ख़तमुल क़ुरान जे मौके ते बिरादर मुकर्रम बिरादर अजीज हाफ़िज़ नाज़िम अहमद मंगरियो साहब साईं जन जे इसरार ऐं सिकबर सद ते रब साईं क़ुरान अज़ीम जी दीनी इल्मी फ़िक्री महफ़िल में अचण जो मौक़ो ऐं शरफ नसीब फरमायो आहे तादेर जेका घड़ी हिन क़ुरान वारी कचहरी क़ुरान वारी महफ़िल में वेहूं ज़रूरत अमल जी आहे जन दोस्तन मेहनत करे कोशिश करे जाखोड़ करे टको टको जोड़े हे क़ुरान जो प्रोग्राम ही कचहरी सिंगारी सजाई अल्लाह तबारक व तआला दोस्तन जे माल में रिस्क में उम्र में जिंदगी में बच्चन में कारोबार में रब से बरकत जो मामलो फरमाए वक्त के बचाईंदे अर्ज़ु रखां सब खां पहिरियां उन कारी साहब के लख लख मुबारक जे महबूब जे मुसल्ले ते बिही करे तरावीहन जे सूरत में रब रहमान जो कुरान ॿुधायो
बे नंबर ते उहा जमात भी नसीब ने भागन वारी जे हाफिज साहब जे पोयां मुक्तदी बणजी तरावीह जे सूरत में रब रहमान जे कुरान के बुधो बुधाइण वारा भी शान वारा त बुधण वारा भी शान वारा। अज जे करे अजमत कुरान जे हवाले से गालाया इंतहाई अजीम मौजू मुझे अखिन जे आडो फरन पिया। मकाम कुरान ते गालाया, अजमत कुरान ते गालाया, फजाइल कुरान ते गालाया, इजाज़े कुरान ते गालाया, तिलावत कुरान ते गालाया, हुकूक कुरान ते गालाया। ये सब मौजू है पर हुकूक कुरान के हवाले से तवां असांजी कचहरी थी जे अल्लाह जा बानन ते हक हैं, रसूल जा उम्मत ते हक हैं, ओड़े पाड़े जा हक हैं, हाकिम जा रैयत ते हक हैं, रैयत जा हाकिम ते हक हैं, अबे अम्मा जा औलाद ते हक हैं, औलाद जा अबे अम्मा ते हक हैं। इं ही अल्लाह जे कुरान जा भी हक हैं। हक त घणा पर पंजन हकन ते गालाइंदुस। पेरियों पेरियों अवाई असांजे मथा अल्लाह जो कुरान जो हक आहे ईमान बिल कुरान। माना अवाई असांखे ईमान रखणो आहे त अल्लाह जो कुरान सचो किताब आहे, रब जो कुरान मुबारक किताब आहे, महफूज किताब आहे, मंज़िले मिनल्लाह किताब आहे। ऐं हिन कुरान खे मिटाइण वारा मिटजी आहे। कुरान खे ख़त्म करणु या गाल अज जी ना है, किस्सो पुराणो आ। इनन जा हड्डा भी करी आ पर अज भी मुझे मोहम्मद जो कुरान पे चमके। इमामुल अंबिया, अहसनुल अंबिया, अकरमुल अंबिया, अजमलुल अंबिया, मोहम्मद मुस्तफा मुजतबा दिलरुबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जमाने में तवज्जो बा के तरतीब सां दगत ईंदासीं। साईं जे जमाने में अरबन मां 90% अरब जा मानू शायर हा, शायर हा, शायर। वडा शायरी जा मुकाबला लगंदा, मेला लगंदा। पो जंहिंजी शायरी पहिरें नंबर ते ईंदी उनखे इनामन ऐं एवार्डन सां नवाज़ियो वेंदो। काबतुल्लाह जे दीवार ते तख्तिन ते लिखी टंगींदा। ऐं सेबितो शायर उनखे चइबो आहे वज़न सागो, बहर सागो, रदीफ काफियो मिलंदो अचे, मिसरे जी वराणी थल सां मिले, उनखे सेबितो सुलझल ॾाहो शायर चइबो आहे। त अल्लाह तबारक व तआला इन्हनि जे शायरी खे ख़त्म करण जे लाइ, दुनिया जहान खे रोशन ऐं मुनव्वर करण जे लाइ अल्लाह तबारक व तआला पंहिंजे अरबी मोहम्मद ते कुरान नाज़िल फरमायो। कुरान नाज़िल फरमायो। एक ॾींहुं अरबन में मुकाबलो लगो शायरी जो, ऐं सुठो शायर जो तुकबंदी करे ऐं कुरान तुकबंदी पियो करे। कुरान जा जुमला तुक तुक ते तव्हांखे मिलंदा। तवज्जो बा, इन्ना आतैना कल कौसर फसल्लि लिरब्बिका वनहर इन शानियका हुवल अबतर। अन्या अॻिते हलो फरमाया अलम नजअलिल अर्ज़ मिहादा वल जिबाल औतादा वखलकनाकुम अज़वाजा वजअलना नौमकुम सुबाता वजअलना लैल लिबासा वजअलना नहार माशा। अन्या अॻिते हलो फरमाया कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास। अब नास ते काफी आयो। एक ॾींहुं अरबन में मुकाबलो लगो, ॿाहिरि मुल्कनि जा माण्हू जज बणजी आया। अॼु बाबा शायरी जो मुकाबलो आहे, तुकबंदी जो मुकाबलो आहे। आका जो साहबी नबी पाक ॾे आयो। आका अॼु अरबन में वॾो मुकाबलो आहे शायरी जो, माखे मोकिलजो तिन जो मुकाबलो करियां पर हिन क़ुरान जे ज़रिए। छा जे ज़रिए? कुरान जे ज़रिए। से फरमा तो के इजाजत आहे। इन्ना आतैना वारी सजी सूरत लिखी काबे जी दीवार ते टंगे। सहाबी चयो जेकॾहिं तव्हां में जुर्रत ऐं ताक़त आहे, एॾा ॾाहा ऐं सुलझल हो, अॼु असां जे इन जुमलनि जो मुकाबलो त करे ॾेखारियो। मुकाबलो त करे ॾेखारियो। 12 मुल्कनि जा माण्हू जज बणजी आया शायरी चेकण जे लाइ। हिकिड़ो जजो थी आयो शायरी चेकण जे लाइ। अल्लाह अकबर कबीरा।
तवज्जो त गजाए जेका पहिरें नंबर ते तकड़ी लगी पई आ जे कंदो पियो आ ॿ टे ग़लतियूं नज़र आयो तवज्जो त गजाए जे तकड़ी ते पियो नियारे केमो ॿ ग़लतियूं कढी आयो केमो टे ग़लतियूं कढी आयो जॾहिं पढ़ंदे पढ़ंदे वारो आयो रब जे क़ुरान जो बुलंद आवाज़ा मां प्यार ऐं मोहब्बत में चवंदो आ इज्जत क़ुरान में आ अज़मत क़ुरान में आ बरकत क़ुरान में आ रहमत क़ुरान में आ वहदत क़ुरान में आ शरीयत क़ुरान में आ सदाकत क़ुरान में आ अदालत क़ुरान में आ सखावत क़ुरान में आ शुजात क़ुरान में आ इज्जत क़ुरान में आ त जन्नत भी रब जे क़ुरान में आ बुलंद आवाज़ा तवज्जो त गजाए जॾहिं मुतालो कंदे कंदे रब जे क़ुरान ते आयो काई ग़लती नज़र न आए अज़ीज़ो कीअं ग़लती नज़र अचे आ ए तारीख़ जो किताब न आहे मुल्ला मौलवी जो किताब न आहे रब जो कलाम रब जो कलाम तवज्जो त गजाए काई ग़लती नज़र न आए वरी ॿिए जज खे वठी आयो के थी सघंदो आ मुंहिंजो अकुल कम न पियो करे ज़हन कम न पियो करे अजीब नमूने जी तुकबंदी आ जबरदस्त नमूने जा जुमलान तवज्जो त गजाए जज टे हा सूरत हिकड़ी आ सूरत हिकड़ी आ ॿियो जज भी आयो तवज्जो त गजाए मुतालो कंदे कंदे चवण लॻो काई ग़लती नज़र न आए वरी चीफ जस्टिस के वठी आया तवज्जो त गजाए अल्लाह अकबर कबीरा वो भी पढ़ंदो आयो समूरन मो ग़लतियूं कढी आयो जॾहिं ख़ुदा जे क़ुरान ते आयो रब जे कलाम ते आयो काई ग़लती नज़र न आई जजन के सॾे करे चवंदो पियो आ ये के अरब जे शाइर जी शायरी न आहे रब जो कलाम रब जो कलाम तवज्जो त गजाए अज़ीज़ो न क़ुरान के मिटाइण वारा मिटजी आ क़ुरान क़यामत ताईं चमकंदो रहंदो तवज्जो त गजाए पहिरियों रब जे क़ुरान जो हक़ इहो आ ईमान बिल क़ुरान माना रब जो क़ुरान सचो किताब आ मुबारक किताब आ महफूज़ किताब आ मंज़िल मिन अल्लाह किताब आ ए क़ुरान किताबुल्लाह भी आ त कलामुल्लाह भी आ तौरेत किताब आ ज़बूर किताबुल्लाह इंजील किताबुल्लाह उहे कलामुल्लाह न आहिनि ए क़ुरान किताबुल्लाह भी आ त कलामुल्लाह भी आ अल्लाह तबारक व तआला इन क़ुरान जी खुद तिलावत कई आ तवज्जो त गजाए तौरेत मटजियो ज़बूर मटजियो इंजील मटजियो पर अॼु भी रब जो क़ुरान बाक़ी आ हेॾे त नियार अॼु भी रब जे क़ुरान जे हल्फन के मिलाइनि हरफन के मिलाइनि लफ़्ज़ ठही पवंदा लफ़्ज़न के मिलाइनि कलमा ठही पवंदा कलमन के मिलाइनि जुमला ठही पवंदा जुमलन के मिलाइनि आयतूं ठही पवंदियूं आयतुन के मिलाइनि सूरतूं ठही पवंदियूं सूरतुन के मिलाइनि रुकू ठही पवंदा रुकुन के मिलाइनि मंज़िलूं ठही पवंदियूं मंज़िल के मिलाइनि त रब जो क़ुरान जुड़ी पवंदो रब जो क़ुरान जुड़ी पवंदो छो त क़ुरान जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो कंहिंजो आहे रब करीम जो आहे खोल रब जो क़ुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इल्ला नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इल्ला लहू लहाफ़िज़ून बुलंद आवाज़ा रब तो फरमाए इन क़ुरान के नाज़िल भी मां अल्लाह कयो आहे इन क़ुरान जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो भी मां रब करीम जो आहे तवज्जो त गजाए पाक नबी मोहम्मद तो फरमाए अल्लाह तबारक व तआला इन क़ुरान जो कम कॾहिं कॾहिं गुनहगारन को भी वठंदो आहे बदकारन को भी वठंदो आहे ज़ालिमन को भी वठंदो आहे पुरानी अरबी ते निहार इन क़ुरान के ज़ेर ज़बरा न हुयो तवज्जो त गजाए इन क़ुरान के ज़ेरा ज़बरा ॾिवाइण वारो वक़्त जो ज़ालिम बादशाह
हज्जाज बिन यूसुफ तवज्जो तक जाए जरे कुरान के ज़रा ज़बरा पे दिवाए यहूदन जा 10 आलम गजी आया ए हज्जाज बिन यूसुफ अता के पतो पियो खबर पया तू कुरान के ज़रा ज़बरा पे दिवाए असा अर्ज़ो खणी आया हो जे केड़ो अर्ज़ो खणी आया हो जे मोहम्मद के कुरान में एकड़ो लेबल लगल एकड़ी मयारा एकड़ो लफ्ज़ मटायो असा जो कम थी वेंदो फाबो अयु सयफुमा फाबो के कटे करे फातो जा जुमला लगा असा जो कम थी वेंदो तवज्जो तक जाए हज्जाज बिन यूसुफ चोंदो पियो मां घरों चक्कर लगाया इंतजार कयो घर के अंदर आयो तलवार के लहराए करे चोंदो पियो अल्लाह मां जालिम तवड्डो अल्लाह मां जाबिर तवड्डो आमिर तवड्डो अल्लाह मां एडो तपत वक्त न आया अल्लाह तुझे कुरान के मटाया तलवार खणी करे निकरी आयो ॾाढी यहूदन के कतार में भी आए सर कलम करे छड़िया तवज्जो तक जाए आए त जालिम पर अल्लाह जो कुरान जो कम वरतो हिफाज़त जो ज़िम्मो कंहिंजो रब करीम जो पहिरियों रब जे कुरान जो हक़ इहो ईमान बिल कुरान ॿियो रब जे कुरान जो हक़ इहो त कुरान जी तिलावत करणी ज़बूर जी तिलावत न थींदी इंजील जी न थींदी इंजील जी न थींदी तवज्जो तक जाए अज़ीज़ो ॿिया किताब तव्हांखे वुकला जे किताबनि जी मिलंदा लाइब्रेरी में तव्हांखे मिलंदा अलमारनि में सजायल मिलंदा अगर वकील के मसले में मुंझी पवंदा किताबनि के खोले मसलो वरी अलमारन में सजाईना वाहिद रब जो किताब कुरान जो नंढो वड्डो मर्दा औरता तिलावत जारी तवज्जो तक जाए रब तो कुरान में ऐलान फरमाए अगर तमा के मुझे कुरान जी तिलावत करनी कुछ मुझे कुरान जा तमा के हक अदा करना पवना पहिरियों हक केड़ो अगर तो के कुरान जी तिलावत करनी अल्लाह तो फरमाए पहिरियों ही तू हक अदा कजा अल्लाह केड़ो हक अदा कया अगर तो के कुरान जी तिलावत करनी अल्लाह तो फरमाए पहिरा तहारत करे वुजू करे पाकाई करे फरमाया ला यमस्सुहु इल्लल मुतख्खरून पेरा तहारत करे अल्लाह तहारत भी करे पाकाई भी करे वुजू भी करे अल्लाह हाने तुझे किताब के खोलिया अल्लाह तो फरमाया बाना तकड़ न कजाए बियो मुझे कुरान जो हक तो के अदा करनो अल्लाह बियो तुझे कुरान जो हक केड़ो बियो तुझे कुरान जो हक केड़ो फरमाया फैज़ा करातल कुरान फस्तइज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम अल्लाह तो फरमाया मुझे कुरान जो हक युवा तो के औद बिल्ला पढ़ी करे मुझे कुरान जी तिलावत करनी जने औद बिल्ला पढ़ी करे वेने पनाह में रखंदो माए रहमत जे करे में थी वेने रहमत जे घेरे में थी वेने अल्लाह तहारत भी करे पाकाई भी करे वुजू भी करे अल्लाह औद बिल्ला पढ़ी वेठो हाने तुझे कुरान के खोलिया अल्लाह तो फरमाया हाने मुझो कुरान खोल अल्लाह कुरान तो खोलिया काथों तुझे कुरान के पढ़ा खोल रब जो कुरान अल्लाह तो फरमाए जातो वणे तुझी मर्जी मुझे कुरान के पढ़ अल्लाह जेकर मां हितों कुरान जी तिलावत कया मैं लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ व इन तुबदू मा फी अनफुसिकुम व तुखफूहु युहासिबुकुम बिहिल्लाह फयगफिरु लिमन यशाअ व युअज़्ज़िबु मन यशाअ वल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर बुलंद आवाज़ अल्लाह जेकरे मुंड के सरे करे मां आखिर में तुझो कुरान पढ़ा फरमाया अलम नजअल अर्ज़ मिहादा वल जिबाल औतादा व खलकनाकुम अज़वाजा व जअलना नौमकुम सुबाता व जअलना लैल लिबासा व जअलना नहार माशा बुलंद आवाज़ तवज्जो तक जाए अल्लाह अकबर कबीरा बियो रब जे कुरान जो हक़ इहो त कुरान जी तिलावत करणी अज़ीज़ो जिते भी रब जो कुरान खलंदो उते रब जी रहमत वसी पवंदी तवज्जो तक जाए पाक नबी मुहम्मद जो साहबी जनाब अमीर उमर
उमर से तो फरमाया असा इशा जी नमाज सईदन से गॾु अदा कईसे पाण से ने फरमायो अजो अबू बकर उमर बई मां मोहम्मद करीम के घर तई छडण हलंदा उमर से तो फरमाए सईदन से गॾु निकता से मस्जिद के छडे करे चंद कदम खया से त मस्जिद जे सहन में हिन कुरान जे पढ़ण जा आवाज आया सेने फरमाया अबू बकर उमर जी असा आका कुरान केर पियो पढ़े साईं सुञाण में केरु न पियो अचे त केरा कुरान पढ़ण वारो सुञाण में कोन पियो अचे सेने फरमाया ए अबू बकर उमर कुरान पढ़ण वारो रब वट एडो त मक़बूल पइजी वियो आ इन जो कुरान पढ़ण रब के एडो त वणी वियो आ जो अल्लाह इन बाने जे मथा पंहिंजी जन्नत वाजिब करे छॾी आ सेने फरमाया अबू बकर उमर मां मोहम्मद मुस्तफा ता बिन्हिन ते वज़न पियो रखां त इन खुश नसीब तई मां मोहम्मद या खुशखबरी बुध पहुंचाए उमर से तो फरमाया मोटिया से अबू बकर पांजो दग वरतो मां पांजी लेन वरती दिल में ख्याल आयो वन्या त सही दिसा त सही कुरान पढ़ण वारो खुश नसीब केड़ो आ उमर से तो फरमाए हिए जो निहारिया त कुरान पढ़ण वारो रसूल जो सहाबी अब्दुल्लाह इब्न मसऊद दाढ़ा तवज्जो तक जाए जनाब उमर तो फरमाए पर आल गाल अची वे त झलकी दिनो वन्या असा अबू बकर के भी मनण वारा अमीर उमर के भी मनण वारा मीर उस्मान के भी मनण वारा अली त चो अलिया अजीजो हक पे बन गए हैदर करार जे अजमत दे गालाया जो त रमजान मुबारक जो महीनो आ इन महीने जे अंदर अली मुर्तजा शेर खुदा रजी अल्लाह तआला शहादत जो ताज पातो आ इन महीने जे अंदर हैदर करार जी कुर्बानी आ तवज्जो तक जाए असा अबू बकर के भी मनण वारा अमीर उमर के भी मनण वारा मीर उस्मान के भी मनण वारा अली त चो अलिया बुलंद आवाज़ न कर तू नफरत हेदे हलिया हेदे बे हैदर अली अलिया न कर तू नफरत हेदे हलिया हेदे बे हैदर अली अलिया बुलंद आवाज़ अंदर लड़न जो सुभान अल्लाह इन महीने जे अंदर हैदर करार सही जान साद जो मुख्तसर पस मंजर बुधाया तवज्जो तक जाए मक्के पाक जे अंदर खारिजन जो टोलो जमो थी आयो जे टिन मुसलमान जे लीडरन जो कम तमाम करणो आ हिक रात जे अंदर हिक टेम ते अंदर टिन मुसलमान के नऊज़ बिल्लाह कत्ल करणो आ वो टे मुसलमान केड़ा हिक अली मुर्तजा बियो अमीर माविया टियो हजरत अमर इब्न यास तमाम केरा जेको अमीर माविया जो कम तमाम करे तवज्जो तक जाए अल्लाह अकबर कबीरा अमर बिन बुकैर तेजो नालो आ हथ मथी करे करे चई अमीर माविया के कत्ल करण मुजी जिम्मेवारी आ बरक बिन अब्दुल्ला तमीमी हथ मथे कयो आ जे अमर इब्न यास के कत्ल करण मुजी जिम्मेवारी आ अली जो वारो आयो कोई हथ न पियो खणे सो त अली जो भी धाको आ अब्दुर्रहमान बिन मुलजिम आयो तवज्जो तक जाए जेको उस्मान से जो कातिल आ जेको अली से जो कातिल आ उस्मान से जो कातिल तेजो नालो खालिद बिन मुलजिम अली से जो जेको कातिल आ अब्दुर्रहमान बिन मुलजिम हजरत उस्मान से जो कातिल अली से जो कातिल ये बई पाण में भावरन दुश्मन के भी पतो आ तो उस्मान और अली खान जुदा 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 ना है बुलंद आवाज़ अबू बकर उमर दी मज़ारे गल सुतल यारान ले यारे गल सुतल यारान ले यारे तू क्यों प्याया खेंदे धारे तू क्यों प्याया खेंदे धारे अबू बकर उमर दी मज़ारे एक बाग दे चारई गुल कीते चारई प्यार पुनल उते दा ज़हन ज़मीर बीमार उते दा ज़हन ज़मीर बीमार अबू बकर उमर दी मज़ार बुलंद आवाज़ तवज्जो तक जाए अब्दुर्रहमान बिन मुलजिम आयो जे अली के कत्ल करण मुजी जिम्मेवारी आ खारिजन जो टोलो जमो थी वयो पर 17-18 रमजान दे सफर शुरू थी वयो जे हिक रात में हिक टाइम ते इन मानव के कत्ल करनो आ फलाल मुख्तसर पे अर्ज रखा तवज्जो तक जाए अल्लाह अकबर कबीरा अब्दुर्रहमान बिन मुलजिम कूफे जे शहर में आयो दुकान खोले तलवारन जो कम कंदो पियो आ
शाम जो पहरा अली जी कचहरी सामो आयो हैदर करार जिंदगी नबी असा गुरा गुजारी हिकमत गुर हुजूर वटो सिखिया अली जी नजर पई हुई इमाम हसन के फरमायो अब्बा ही मानू केरा नौ मानू जो नजर जिसे कूफे में आयो तलवार जो कम कंदो अब्दुर्रहमान बिन मुलजिम तेजो नालो अली से फरमायो इन मानू जी नजर ठीक ना है नजरियो ठीक ना है इमाम हसन से तलवार खणी आयो अब्बा मां के मोकल जो त जो कम तमाम कया मुझो मुर्शिद अली तो फरमाए गुनाह का पहरा सजा जणो ठीक हो नाए उन रात हजरत अमर इब्न आस बीमार हा मुसल्ले ते ना आया जेके उन जा नायबा वो शहीद थिया अमीर माविया जे मथा हमलो थियो पर वो मानू पकड़जी पयो हैदर करार शेर खुदा फजर जी नमाज ते इंदा बयान मस्जिद सुफर में अब्दुर्रहमान लिखो वेठो तवज्जो त गजा हैदर करार जे जो मस्जिद में पहुतो अब्दुर्रहमान बिन मुलजिम कमीने तलवार जा घाव कया चांड्रो की जी मौसम तवज्जो त गजा जे तलवार जा घाव कया तलवार जे चोटी मा खून जमीन ते गणदो पियो तलवार के लहराए करे चोंदो पियो नऊद बिल्लाह नऊद बिल्लाह नऊद बिल्लाह मां का बदबख्त मानू के कत्ल कयो जे जो मस्जिद का निकतो इमाम हसन से नजर पई वई कारे रंग जी चादर इमाम हसन से कुल्हे ते जंगे तरीके से लम जई जंग वारे तरीके से तलवार के लम दई करे तवज्जो त गजा अब्दुर्रहमान बिन मुलजिम के बदो अबे अली दे आयो अपा घबरायो ना मां तमा जे दुश्मन के बदी आयो हुक्म कयो त बदलो वचा हैदर करार शेर खुदा तो फरमाए अपा तकण न कजा अन्ना मां अली जीरो जेकर जीरो रहो त पान पांद वठंदो माल जेकर मां दुनिया दो जहान छडे वन्या वो कम तमा दे हवाले माफ कजो त बेहतर न त खुदा जे कोरट में मां अली जरूर गालाइंदो मान इते टेम गर्मी जो मौसम में के तारीख जे किताब में इया भी शय पढ़ी अली से पांजे पुत्र हसन के फरमायो मिठो पानी ठाए इनके पियाए आहे जालिम आहे तो दुश्मन पर आहे तो इंसान अल्लाह अकबर कबीर इयो वलिया तवज्जो त गजा हैदर करार एडो त बहादुर मां के किताब में पढ़ो तेरे मरब के हजरत अली मारियो शाम जे मुल्क में बहादुर आया वडा पहलवान आया दिसो त हैदर करार केड़ो हजरत अली केड़ो तवज्जो त गजा हैदर करार शेर खुदा रज़ी अल्लाह तआला एक जगह ते आला प्याल अगो पानी जो प्यालो शुक्ल मानी जा गबालण दा बयान मतो बीचों दा बयान दिसो हैदर करार इयो सो रसूल जो मुजाहिद इयो अली से निंद मो बेदार थी पया अली से के चोंदा बयान केड़े करते पे तू मरब के मारियो तवज्जो त गजाए मुझो मुर्शिद अली तो फरमाए घणाई ते फतह न मिलंदी लश्कर ते फतह न मिलंदी ए अली न खटियो मोहम्मद जे दीन खटियो ए मां अली जे ईमान जी ताकत अब हाने मुसलमान भी घणाऊ पर मार भी घणी था खाऊं न जो त तवा संजा ईमान कमजोर है इने सांगड़ वेंदो मां घणो वाइजन ते उते वेम गाल जो कई मजो बात दिसा त तवा जो ईमान केड़ी पोजीशन में हथ मथे खणो केड़ो केड़ो इस्लाम जे खातिर जान दींदो त सबनी हथ मथे कया मजो बात तवा जी वडी मेहरबानी जान न दियो हिकड़ो कुर्ब कयो त इस्लाम जे खातिर जेको सिगरेट पींदो न पींदुसु ते हिकड़ो चाचो जे कंज हेठ करे खिले पजे अब्बासी साहब ठगी जा हथ कोन खणदा आवा ते इस्लाम जे खातिर सिगरेट मुसलमान शरण जे ला तैयार नाए जिन्ना शरण जे ला तैयार नाए व्याज शरण जे ला तैयार नाए उरियानी शरण जे ला तैयार नाए वो फतह जूं गालियों किया कंदो पियो तवज्जो त गजाए पर हजरत अली तो फरमाए मुझे ईमान जी ताकत इन्हीं मदीने जे अंदर हैदर करार शेर खुदा रज़ी अल्लाह तआला जी शहादत मां गाल कंदो पियो हजरत अमीर उमर तो फरमाए हिय जो न्यारा कुरान पढ़ण वारो अब्दुल्लाह इब्न मसूद दिल में ख्याल आए तो फजर वाली नमाज ते अबू बकर को अगे बुधाए अजर कमाइंदुस उमर से तो फरमाया आजान थियो इए मां अब्दुल्लाह इब्न मसूद जे दरवाजे ते आयो
दर खड़कायो यार निकतो चो मर खैर ताए सादर सादर पोतो आ जे रात कुरान तू पियो पढ़े चो मर मां पियो पढ़ा जे सैन फरमायो तू जो कुरान पढ़ रब के एडो त वणियो आ अल्लाह तुझे मथा पांजी जन्नत वाजिब करे छडिया त अब्दुल्लाह इब्न मसूद खिली करे चवन लगो उमर देर करे मा सिद्धी को कदे जो बुधायो बुलंद आवाज इन नबी जा सहाबा बरान कुरान अजीम जी तिलावत करो कुरान जो हक्का तवज्जो तक जाए और टे नंबर ते कुरान जो समझण जरूरी आ कुरान जो समझण हाने असा नेट जा माहिर मोबाइल जा माहिर यूट्यूब जा माहिर लैपटॉप जा माहिर पर असा के अल्लाह जे कुरान जी आया जी माना जी खबर नाए मां वटि वाइस पई आ दोस्त 10-15 थियन मारी वाइस कई जैसे एकड़ो रोजे जो मसलो आ जवाब बुधा जैसे रात मां नियत कई त मुझे मुखे घर जो कम हलाइणो मानी भी खादम वो मां नियत कई जे करे मिस्त्री आयो तो रोजो ना है जे मिस्त्री आयो तो रोजो ना है जे ना आयो तो रोजो आए मजो बेटा तोड़ त शरीयत सस्ती आ मजो बा रोजो आ ने भागा मता भने पे तो गुनाह थींदो जैसे एकड़े मौलवी साहब चयो त तुजी मर्जी आ रोजो जेकर ना है त ना है मजो बा उन फतवान वाला भी बुजुर्ग गुजरिया आए कि नहीं हाँ बा वो बुधो तो ना कि रिसाले मां पढ़ियो काव है गेरो किरा मौलवी जे हंज में मसलो बुधो तव न त गेरे को के काव पियो गेरे चो ने भागा मां त हलाला मोला सिर खणदो पर तू छो थोरो जे मां इन जे करे रोवा दो त को दलील कारवा त कडी मुंजो भी कम लाइंदो आवा एड़ियों भी तो एड़ा भी कम न हो जन न सही बराल तवज्जो तक जा अल्लाह अकबर कबीरा मां गाल कंदो पियो आ जो रब जे कुरान जो कयो आ त कुरान जो समझण जरूरी आ तवा सा नेट जा माहिर आयो मोबाइल जा माहिर आयो यूट्यूब जा माहिर आयो पर कुरान जे आया जी खबर ना है चौथे नंबर ते रब जे कुरान जो कयो आ त कुरान जे मथा अमल जरूरी आ जेकरे अमल क्यों आ गैरन जा गुलाम न थियूं जेकरे असा अमल क्यों आ सूर न बर्दाश्त क्यों असा मो अमल निकरियो आ ए पंजे नंबर ते रब जे कुरान जो कयो आ त कुरान जी तबलीग करणो जरूरी आ कुरान जी तबलीग करणो जरूरी आ यो अल्लाह जे कुरान जो हक्का यो रब जे कुरान जो हक्का हे रमजान मुबारक जो महीनो आ तवज्जो तक जाए 12 महीने जो जिक्र रब जे कुरान में आ फरमे इसना असर सरन फी किताबिल्लाह समूरन महीने जो जिक्र कुरान में आ अल्लाह तबारक व तआला दुनिया कायनात के हलाण जे लाए रब करीम महीने जी तखलीक फरमाए तवज्जो तक जाए रब्बुल अव्वल जो महीनो भी शान वारो मुहर्रम जो महीनो शान वारो शोबान जो महीनो शान वारो रजब जो महीनो शान वारो मुहर्रम जो महीनो शान वारो पर महीनन जी सरदारी जी पग अल्लाह तो रमजान ते सजाई आ सवाल तो पैदा दे अब मां मिसाल जा है शीशो आ हेडो में शीशो रखूं हेडो में शीशो एक में पानी आ एक में माखी आ पर विकरो क्यों तो जजी रकम केंजी मिलंदी उदायो बा मंगरिया न मुझे पाड़े जा पो घट न थींदी थोड़ो गालायो तो सही ने यार मां भी हाफिज नाज़िम साहब जे सही 2 कलाक अगे भी ना आई मजो बा जे 2 कलाक तो जमात भी दवे गालायो कोंदा हाणे थकजी पियो एक पासे नो पानी बेडो माखी जजी रकम उन जी मिलंदी जे में माखी आ सवाल इहो तो पैदा थे हे भी शीशो आ हे भी शीशो आ हिन जी रकम मथे छाजे करे इन जे करे त इन में जेका शय आ त उआ शय उम्दा है महीना तो सभई महीना तवज्जो तक जा रमजान में जो शान मथे आ वजह केड़ी आ अल्लाह अकबर कबीरा रमजान जे इज्जत अजमत जी पेरी वजह आ तवज्जो तक जाए पेरी वजह आ अल्लाह तबारक व तआला कुरान में ऐलान फरमायो मां अल्लाह रमजान जे महीने में पांजे बानन ते रोजा मुकर्रर फरमाया काते लिखला बोल रब जो कुरान फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून बुलंद आवाज़
अल्लाह तो फरमाए इन महीने में मां अल्लाह पंजा रोजा पांजे बारन ते मुकर फरमाया पेरी वजहिया बी वजहिया अल्लाह तबारक व तआला तो फरमाए शहर रमजान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन अल्लाह तो फरमा हिन महीने में मां अल्लाह है कुरान नाज़िल फरमायो बुलंद आवाज़ क़यामत कॾहिं न थींदी जैसी कुरान हूंदो क़यामत कॾहिं न थींदी जैसी कुरान हूंदो रब जो कसम सलामत सारो जहान हूंदो बुलंद आवाज़ा ॾाढियां तो सुभान अल्लाह बे नंबर ते रमजान जे अज़मत जी वजहिया अल्लाह तो फरमाए इन महीने में मां अल्लाह इन कुरान के नाज़िल फरमायो ऐं टी वजहिया अल्लाह पाक तो फरमाए इन महीने में मां अल्लाह एक रात रखी आ उहा कहिड़ी रात आ जेका रब करीम जे करीब वञण जी रात आ वेझे वञण जी रात आ रब खे पहुचाइण जी रात आ उहा क़दर वारी रात आ रब को घुरऊं तो सही न बा जिन दुआऊं घुरियूं अल्लाह जा मुक़द्दर मटाए छॾिया जिन दुआऊं घुरियूं अल्लाह जूं तक़दीरूं मटाए छॾियूं मां दावा कया दलील या तक़दीरूं कीअं मटियूं मुक़द्दर कीअं मटिया मां दावा कई दलील भी तवज्जो बा अल्लाह अकबर कबीरा राज टाइम इमामुल अंबिया अहसनुल अंबिया अकरमुल अंबिया अजमलुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हुजरे मुबारक जो दरवाजो खड़को आ अम्मा आशा थी फरमाए तवज्जो तकजो अल्लाह अकबर कबीरा मुझे अम्मा थी फरमाए सने बार जो निकता तवज्जो तकजाए हिकड़ी औरत आ जेका बचन समेत नबी जे दरवाजे ते आए वा केड़ी माईया अम्मा बीबी खौला बार वठी आई बारन समेत आई आका मां अर्ज़ खणी आया अखिन में पानी आ सने फरमाया केड़ो अर्ज़ खणी आया आका माखे पांजे मुड़स चयो त तू मुखे इए लगंदी आ जी मुजी सकी मां आका मुजो निकाह वयो या बचो तवज्जो सने फरमायो हिलाल हराम मां मोहम्मद जे वस में भी नाए वस में भी नाए पर मां मोहम्मद जे गुमान में इया सयादत जो निकाह वयो तवज्जो रोई पई अर्ज कंदी भैया आका मुजा बच्चा भी वड़ा थी चुकान मां बार जण जड़ी कोन रहिया आका मुजी जिंदगी तबाह थी विनी मुजा बच्चा रुली विना को मसलो हल फरमायो पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए ओ खौला मां मोहम्मद जे वस जी गाल नाए अन दुआउन में रब के रिजाए अल्लाह के परचा अल्लाह तो जो मामलो हल फरमाए तवज्जो तक जाए अम्मा बीबी खौला पांजे बच्चन जे बुकन के बदराए चोंदी पईया अब्बा हूं अब्बा अब्बा चोंदा हो बाबा बाबा चोंदा हो हाने तमा के रब रब चोणो आ अल्लाह अल्लाह चोणो आ अल्लाह तमा जे अमर जो मामलो हल फरमाए कला खुदा न घुरिया बन घुरिया अधरात चो दुआउन में गुजरिया हाने जे करे दुआऊं घुराइंदासे दरगाह ते या पाण घुरऊं वो छा चंदा बाबा दुआऊं घुरी थकाऊं पर कबूल कोन पई थे असा में तर टेंपरेरी दुआ घुरंदा तकड़ाऊं न बा अयूब नबी जी 18 साल को पो दुआ कबूल थी ज़करिया पैगंबर जी 80-85 साल दुआऊं घुरे अल्लाह जा नबी आ रब बुधंदो आ अचूं तो सही रब करीम जे दरवाजे ते तवज्जो तक जाए अम्मा बीबी खौला दुआऊं घुरंदी पईया अल्लाह मुझो मामलो हल फरमाओ अल्लाह मुझे निकाह जी पार दी तवज्जो तक जाए अल्लाह अकबर कबीरा अम्मा बीबी खौला जो अर्ज रब एडो त कबूल पेजो अल्लाह 28 सिपारे जो मुंडो नाज़िल फरमायो अल्लाह पाक फरमा मुझा नबी चवे मां उहा थींदी आ जेके ॼणी दी आ तवाजी गाली अमा बुद्धि आ अल्लाह तबारक व तआला अम्मा बीबी खौला जो मसलो हल फरमायो तवज्जो तक जाए एकड़ी बी औरत आ नबी पाक दे आए आका मां अर्ज़ आंदो आ पाक नबी मुझो मोहम्मद तो फरमाए तेजो तवज्जो तक जाए केड़ो अर्ज़ खणी आई आ उम्मे सलमा तेजो नालो आ आका मुझो मुर्शिद दुनिया जो जहान सदे चुको आ
हाणे दुआ फरमायो को वजीफो दियो अल्लाह को मुके सीने जो सहारो अता फरमाए माना अल्लाह मुके नेक मर्द अता फरमाए नेक मुर्स अता फरमाए तवज्जो तक जाए पाक नबी मोहम्मद तो फरमाए ए उम्मे सलमा ये दुआ घणे का घणी पढ़ंदी कर अल्लाहुम्मा अजुरनी फी मुसीबती या वडी दुआ है पाक नबी मोहम्मद तो फरमाए उम्मे सलमा या दुआ पढ़ंदी कर अल्लाह तो के नेक मुर्स अता कनो अरसो गुजरो जमानो गुजरो अम्मा दुआ घुरंदी पया जनाब जिब्रील के अल्लाह पाक मोकलियो आ वन मुझे मोहम्मद के दिलदारी दे मुझे हबीब के मारब जो पैगाम दे उम्मे सलमा सा तू शादी कर मारब अरसन ते फैसलो करे छड़ियो आ वा अम्मा उम्मे सलमा दुआऊं एड़ियों रब वट अग जी वयूं जो उम्मत जी अमड़ बणजी बुलंद आवाज़ अल्लाह दुआ बुधंदो आ इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जने जावा अखन को नाबी नहा तारीख पढ़ो वनी इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह त इमाम बुखारी जी अम्मा हथ कया अल्लाह बच्चो त दिनो दी मेहरबानी कई दी पर हां नजर भी अता करे जे बुखारी जेड़ा बच्चा जमया त ई त अमड़ियों भी अमड़ियों हुंदियूं न हथ खई तवज्जो एड़ी त बुखारी जे अम्मा जी दुआ कबूल थी वई जो इमाम बुखारी चंड जे रोशनी ते मोहम्मद जी हदीस लिखंदो बुलंद आवाज़ रब दुआ बुधी या न बुधी हां बा अल्लाह बुधंदो आ अचो रब करीम जे दरवाजे दे केडो भी बदकारा केडो भी गुनाहगारा तमा सा जे अचण में देरा रब जे प्रचण में देरे नाए उलमा का वाक्यो बदलना हो जनाबे मूसा कलीमुल्लाह जो जमानो आ डुकर पे जियो कहत पे जियो उम्मत गजी आए मूसा हथ खणो अल्लाह पानी जो मामलो हल फरमाए फसल तबाह थिया ढोर मरदा बयान नबी उम्मत के गले 30 जे मैदान में बीठो आ हथ कहीं बीठो आ अल्लाह पानी जो मसलो हल फरमा अल्लाह पाक फरमा मुझा कलीमुल्लाह जी मुझा अल्लाह जे जगह ते बीठो आ 40 साल गुजरी चुकान एकड़ो बानो मां रब जी नाफरमानी कंदो पियो आ जेसी ते न कढंदे त दुआ कबूल हो अल्लाह मां किए सुञाणा त वो केरा नबी जे लश्कर में बीठो आ नबी के खबर न थी पई त पतो पयो गए बजोले में के गया मां केदे तनकीद न थो कया मां एकड़ी जगह ते वे मैंने बलोचिस्तान मोटियम एकड़े के मजार ते व्यादे मानो चो ना देवबंदी नवी ना असा जना वणो जला दुआऊं घुरो मां वे में एकड़ी मजार रही पर झलमसी साइड दुआ जो घुरण व्यासे त बाहर में पेटियूं पयूं हेडा ताला लगा तो एकड़ो फकीर बैठो मजो चाचा हे छो तो चे मानू न खणी वने छा मजो चाचा ब तवारो बुजुर्ग पांजे पेटी जी हिफाजत न थो करे सके त बो तमानियो किए बुधंदो गए बजोले में के आबा असा इया गाल कंदाऊं बाकी वलियन जो करामतूं बरकन खटी समान जो वडो मकाम वडो दर्जो आ गए बजोले में के आ के गया कासमी साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा जगह किबल पई सुलेमान नबी सा गालाए त साहब भई जे बिरन में लकी वणो मता नबी जो लश्कर तवा के लताड़े न वने पो कासमी साहब फरमाइंदा मां चवंदो आ त चया किबल भी का वाह बयानी जो नबी के पई चवे आवा पांजे किवल के नबी जे ला पे चवे त नबी लताड़े वणो जो नबी के भी खबर है पतो पियो दगे बजोले में के आ रब करीम के आ मूसा कलीमुल्लाह अर्ज कंदो पियो आ अल्लाह मां की सुञाणा त केरा अल्लाह पाक फरमा मुझा कलीमुल्लाह आवाज तू दे सकन न थे मां अल्लाह पियो पहुंचराया मूसा नबी आवाज दिनो थोड़ी देर का पो मी वसी पर नबी हथ क्या मुझा अल्लाह वो मानू तो कोन निकतो अल्लाह पाक फरमा मुझा मूसा नबी हाने ठाव थियो जे जे करे मी बंद क्यों मैं वरी करम भी उन्हीं जे करे कयो तो मैं अल्लाह वो मानू तो देखा जे जे करे तकलीफ आई फसलो सा जो तबाव ढोर मरिया एडी तकलीफ है मानू दिसा तो सही न अल्लाह पाक फरमा मुझा कलीमुल्लाह साल गुजरी चुका मां खुदा जो नाफरमानी पियो करे मां अल्लाह उघाड़ो न कयो मां हाने तो जो कम पानी सा मुजारा दा के राज रह ये आजाद केंजी आवा कर मिठो रहमान राजी जे खपई जन्नत अगर कर मिठो रहमान राजी जे खपई जन्नत अगर रब जे दर ते थी लाजी जे खपई जन्नत अगर हणनी पवंदई सच जी बाजी जे खपई जन्नत अगर छॾणी पवंदई शोहबाजी जे खपई जन्नत अगर संजनी कचरिया हिकड़ी औरत नबी पाक दे आई अर्ज कंदी भैया आका मुझे ला सजा मुकर फरमायो
हद लागू फरमायो। पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए केड़ो गुनाह करे आया जो मां मोहम्मद मुस्तफा तुझला हद मुकर फरमाया सजा लागू फरमाया। आका मां हमल वारियां मां पेट वारियां सही बुखारी में वाक्यो मौजूद आ। तवज्जो तक जाए पाक नबी मुझे मोहम्मद के अर्ज कंदी पया आका जो मुझे पतन में बारा हलाल जो बच्चो ना है बल्कि हराम जो बारा सन फरमायो दफा थी वन मां मोहम्मद आलो वरी अगो ईंदी पया वरी पासे का ईंदी पया सन फरमायो हली वन जरे बारू जमई त मां मोहम्मद ने मोटी जे जाए अजीजो अरसो गुजरो जमानो गुजरो वरी नबी पाक ने मोटी आए। आका मुझो मसलो हल फरमायो वरी मुझो साईं तो फरमाए जरे बार खाण पीण जड़ो थी वने मां मोहम्मद ने मोटी जे जाए वरी नबी पाक ने मोटी आए। पाक नबी मुझो मोहम्मद तो फरमाए तो के खबर आ तो के सजा कड़ी मिलनी। आका जेका भी सजा मिले मां कबूल करने जे ला तैयार। आका दुनिया दी जिल्लत बर्दाश्त करे सगनिया रुसवाई बर्दाश्त करे सगनिया ख्वारी बर्दाश्त करे सगनिया आखिर वाली सदा बर्दाश्त करे कोन सगनम। सैन फरमाया खबर आ तो के सजा केड़ी मिलंदी जैसे अल्लाह है अल्लाह जो रसूल जाने। सैन फरमायो हेठो चुडो लगंदो जेल ते पूरे तो के पत्थर चुटावींदा सही है सजा बर्दाश्त करे सगनी। आका कबूल अल्लाह अकबर कबूल। सैन फरमायो साहबा का बार वठो पत्थर चुटींदा बयान रसूलुल्लाह जो सहाबी खालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला न पत्थर खणी करे एड़ो त लगायो पेशानी में लगो आ रतु जा फुहारा निकरी आया साहबी जे कपड़न ते लगी आ कुर्ते ते लगी आ। साहबी चोंदो पियो आ गंदी माई जो खून भी गंदो मुझा कपड़ा गंदा थी वया। ओडे इमाम लंबिया रोंदा वेठान अल्लाह मेरी त डाढी आ गुनाहगार डाढी आ अल्लाह केड़ी भी बंदी आ अल्लाह तुझी बानी आ मां मोहम्मद जी उम्मत आनी आ अल्लाह इन और जे हाल ते रहम फरमा। ओडे पत्थर लगना बयान नबी रोंदा बीठान एडा सफीक नबी तवज्जो तक जाए वरी साहबी बियो पत्थर खयो आ। सने फरमायो महलन या खालिद खालिद ठरक जाए अन्या इन और जोरू निकतो ना है सत आसमान ते रूह जे इंतजार में अल्लाह जा मलाइका बीठान। सने फरमायो एकड़े बादनो 70 गुनाहगार तौबा कन पर तदे भी इन जी तौबा रब के एडी बणी आ वे अचऊं तो सही न रब करीम जे दरवाजे गमगीन नथी जियड़ा हो यार जो वेठो आ मिस्कीनन अबोझन जो महदार जो वेठो आ। बुलंद आवाज़ पर रमजान जे महीने जो रब केडो कदर कयो आ। पाक नबी मुझो मोहम्मद तो फरमाए जे रमजान जो महीनो दाखिल थी विंदो आ फुतियत अबवाबुर रहमा अल्लाह रहमत जा दरवाजा खोलना छॾींदो आ। 100 दरवाजो आ रब जे रहमत जो 100 दरवाजो आ रब जे रहमत जो घणो बा। अब रमजान जो महीनो छा चवंदा मेहमान महीनो आ वो मेहमान जो कदर कबो आ न आ नहीं हालांकि शरई गाला त 3 ॾींहं मेहमान जी खूब खिदमत कयो पर मेहमान भी एड़ो न होजे जो ट्रपड़ ही पांजी ओ ताक में लाए। नफ़ातुल अरब अरबी जो किताब आ साईं पाण उस्ताद आ उन में एकड़ो मां वाक्यो पढ़ियो तवज्जो बा नफ़ातुल अरब उन में एकड़ो जे मेहमान आयो ओ ताक ते अब पाण छ चाहूं त रेटे मो मेहमान पिटाए पाण मिसाल ॾींदा न वॾा अला मानी जो टेम कोन जे मेहमान आयो ओ ताक वारे के चेबा मानी खाइदो ए पुराने दौर में सच्चा मानू आ मोहब्बत ईमान आ मानू खिदमत करे वरडा पो हवाल वठंदा अब हवाल थींदा पर पेरा मानी गबो का आए कि नहीं चेबा मानी खाइदो चेबा ठीक आ हो जो वो मानी पचराण त वरी निकरी आओ जैसे मानी तैयार थे त मान सा वेहा जैसे भूख लगे डाडी भाजी जैसे पचे पर हाली खाली मानी खणी हो जो वो तो माशाल्लाह गच मानियो खणी आयो हो जो भला मां भाजड़ी खणी जा हो जो वो भाजी खण त तेसी ते रुखी मानी सजी दबे वरी जो आयो मालिक हो ताक वारो चे मानी चेवा मानी द वई चे भला हाने भाजी चे भला भाजी रे भाजी भी वो खाई चे बाने मानी भी वे खाई भाजी भी वे खाई हाने हवाल दे त काडे पे वनी चे बा हवाल इयो आ त तू जे पाड़े में एकड़ो हकीमा मुजो मादो सही ना है मादो ओ ताक वारे के कावड़ आई चे हाने हिय करे हकीम जो रस्तो हे थी पर बराए मेहरबानी मोट ते मावारो दग न च जाए चे छो जे तोवारो मादो ठीक कोने हे नूंध तो कयूं वनी जे मादो ठीक थो त पो त मा पिंदुस मेहमान भी एड़ो न हुजे बहरहाल मेहमान जो कदर करणो आ
रमजान मुबारक जो महीनो वडे इज्जत वारो महीनो आ, वडे मकाम वारो महीनो आ, मर्तबे वारो महीनो आ। पाक नबी मोहम्मद तो फरमाए लौ यतमन्नत उम्मती अन तकून सनत कुल्लहा रमजान। सन फरमायो जेकर मां मोहम्मद जो उम्मत के पतो पइजी वने रमजान में जो शान मकाम केतरो आ, मां मोहम्मद जी उम्मत तमन्ना करे त सजो साल ही रमजान हो। ए हाणे जेको हिकु रोज़ो न रखंदो उहो पुछंदो त मुला भला ईद जो चंडू कॾहिं तो भी आहे कि न आहे? हालांकि आलमन को पुछो ईद उन्हीं जो हक़ जे रमजान जा रोज़ा साले संभाले रखिया त यकीन कयो मां कहिड़ी जगह ते वेठो आ, 3-4 ॾींहं जी ॻाल्हि आहे, मां कंहिं जगह ते वेठो स्टाफ ते रोज़ो खोले त हमरा पियो चए बाबा अञा रोज़ा पोइ घणा बचा आहिनि, कच बचा आहिनि, पूरो थिए त मुलनि त कयो रतो समझो था। ऐं मुंहिंजो बि हुजाए थोड़ो खंबड़ को तो मां जो तोसां कहिड़ो मुलनि में हूंदो कियो आहे वो घणो कुछ थे। बहरहाल उथिया वियासीं संगत वारो माण्हू, बहरहाल अल्लाह तबारक व तआला कदुर नसीब फरमाए। अबा जन रोज़ा रखिया बि वक्त गुज़रे पियो न, जन न रखिया बि वक्त समो साहब फरमाईंदो आहे पंहिंजे बयान में त सॼो ॾींहुं अल्लाह लोड़ाए पियो, शाम जो वरी हर ताम वाॾो आहे। इहा बरकत छाजी आहे? रोज़न जी बरकत पाक नबी मोहम्मद तो फरमाए सन फरमायो लिकुल सईन ज़कातुल व ज़कातुल जसद सौ औ कमा काल। पाक नबी मोहम्मद तो फरमाए हर शइ जी ज़कात थींदी आहे, सोन जी ज़कात थींदी आहे, चांदी जी ज़कात थींदी आहे, रोक रक़म ते ज़कात थींदी आहे, जिस्म जी ज़कात रोज़ो आहे। अब रोज़े रखण सां महटा सनी सुगी तकलीफ़ त ईंदी आहे न। बचल शाह जो मुंहिंजो दोस्त आहे असुल हैदराबाद जो आहे, मरेठो आज़ाद जो। अगले रमज़ान जी ॻाल्हि तो ॿुधायां, मां तकरीर कई, बाद में मासां मिलियो, चई अबादी साहब रोज़ो न रखंदो आहियां पर तुंहिंजी तकरीर असर कयो आहे, हेल मां बि हिसो वठंदुमि। मजो अबादी तूं तकरीर ते सुधरे त मां साला कमु त भलो आहे। रोज़ो रखियईं, ॿियो रोज़ो हुजे या पहिरियों मां काल कयईं, मां चई अबादी साहब किथे आहियां? मुंहिंजो घर आहे। चइसि तो वारे टीकरनि ते रोज़ो रखियो आहे, बाक़ी बेख निकिरी वई। आवा अब सनी सुगी तकलीफ़ त आहे न। वरड़ा मिसाल ॾींदा आहिनि, वो 11 महीना प्या खाईंदा थे पर रमज़ान ईंदो न बा वो दूंगड़ियूं हथनि में, चए छो? चए मादे जी तकलीफ़ आहे। अरे 11 महीना ठोके पियो दबे पियो तंहिंमहिल तकलीफ़ न हुई? ये ठगी जा ठा अथव, कुझु बि कोन्हे। मुंहिंजे मदरसे जे पाड़े में हिकिड़ो आहे भठो सुरन जो, हफ़्तो खनि थियो आहे मां वियुमि शाम जो, पोइ जेको बाहि पियो मचाए, चए मौलवी साहब मां कमु बि बाहि जो कंदो आहियां पर यादि न आहे त मां रमज़ान में रोज़ो गुसायो। ईमान बधणो आहे बा, रखणो आहे त रखणो आहे कि न आहे? बहरहाल तवज्जो त कजा। पाक नबी मोहम्मद तो फरमाए जॾहिं रमज़ान जो महीनो दाख़िल थींदो आहे, अल्लाह रहमत जा दरवाज़ा खोलराए छॾींदो आहे। ॿी नंबर ते पाक नबी मोहम्मद तो फरमाए जॾहिं रमज़ान जो महीनो दाख़िल थींदो आहे, अल्लाह जन्नत जा दरवाज़ा खोलराईंदो आहे, जहन्नम जा दरवाज़ा बंदि कराए छॾींदो आहे। मुंहिंजो साईं तो फरमाए जेको नफ़ली रोज़ो रखंदो आहे, फर्ज़ी पंहिंजे जॻह ते नफ़ली रोज़ो रखंदो आहे अल्लाह जे रज़ा जे लाइ, मुंहिंजो अरबी तो फरमाए अल्लाह तबारक व तआला 70 साल जे पंध ते जहन्नम खां परे करे छॾींदो आहे। नफ़ली रोज़ो नमाज जो सवाब मिलंदो, ज़कात जो अजुर मिलंदो, हज जो मिलंदो, भलाई ऐं चङाई जो मिलंदो, पर रोज़े जो अजुर जॾहिं ॻाल्हि थी अचे न, अल्लाह तो फरमाए मलाको ख़बरदार तव्हां वटि उहो कलम ई कोन्हे, उहो पनो ई कोन्हे, इहो अजुर मां अल्लाह पाण तक़सीम कंदुमि। चओ न सुभान अल्लाह। ऐं माशाअल्लाह तव्हां वटि बि हिकिड़ो साथी एतिकाब में वेठो आहे कि न आहे? वेठो आहे न बा? असां त अक्सर ॾिठो आहे जॾहिं एतिकाब जो टाइम ईंदो न पोइ कुराड़ा कुराड़ा ॻोल्हींदासीं, तूं वेह पोइ कमु त कोई न थई न, आहे कि न आहे? आदई सन फरमायो मन तकफ असरन का हजतैन व उमरतैन, जेको अल्लाह जे रज़ा जे लाइ एतिकाब ॾहाक में वेह थो, रब साईं उनखे 2 क़बूल पयलनि हजनि ऐं 2 उमरनि जो सवाब थो अता फरमाए। ऐं नूरुल इज़ा वारे बुज़ुर्ग लिखियो आहे त ॾहाके में वेहण वारो माण्हू सिद्धी फ़क़ीर जे मिसाल आहे। अब कॾहिं कॾहिं अहिड़ा फ़क़ीर मिली वेंदा आहिनि, माफ़ छाजो कयां हित ॾे, आवा मिली वेंदा आहिनि। उलमा लिखियो आहे इहो ॾहाके वारो माण्हू रब जे दरवाज़े ते सही नहीं वेठो आहे। अल्लाह गुनाहगार ॾाढो आहे, न बख़्शींदे न उथंदो मां। वरी ॿियो ॾींहुं गुज़रियो, ख़ुदा न बख़्शींदे न ईंदो मां। 10 ॾींहं ख़ुदा जे दरवाज़े ते ज़िद कयूं, से नहीं वेठो आहे। हदीस कुर्सी आहे, अल्लाह तो फरमाए जॾहिं बार बार बानो मां रब खे अर्ज़ु कंदो आहे न, पोइ मां रब बि बेक़दरो कोन्हे, जेको घुरंदो मां अल्लाह ॾींदोमांसि।
अल्लाह एतकाब वारनि जो छले एतकाब कबूल फरमाए। रोज़ो हर शइ जो रोज़ो हुजे। असां हिकिड़ी जॻह ते हुआसीं, मुल्ला अब्दुल्ला अब्बासी हिकिड़ो आयो दोस्त, चइसि मां एतकाब में वेठो आहियां पर कॾहिं कॾहिं थोड़ी मोबाइल टच हलाईंदो। छा ॿुधायो बाबा, हर शइ जो रोज़ो हुजे बाबा, तनक़ीद जी ॻाल्हि कोन्हे। अखि जो रोज़ो, हथ जो रोज़ो, ज़बान जो रोज़ो, पेरनि जो रोज़ो। हथनि जो रोज़ो कीअं गले शइ खणणी न आहे, कननि जो रोज़ो कीअं गले शइ ॿुधणी न आहे, अखियुनि जो रोज़ो कीअं गले शइ ॾिसणी न आहे, पेरनि जो रोज़ो कीअं को पंधु करे गले शइ खणणी न आहे। हर शइ जो रोज़ो हुजे जो अहिड़ो रोज़ो अल्लाह जे रज़ा जे लाइ रखंदो आहे न। हिकिड़े किताब में मां पढ़ियो त अल्लाह तबारक व तआला मुंहिंजा सॼे साल जा गुनाह माफ़ थो फरमाए। अचूं त सही न रब करीम जे दरवाज़े ते। अल्लाह जी रहमत, रब करीम जो रहमत बहाना पे ॻोल्हे। ख़ुदा वॾो करीम आहे। तव्हां असांजे अचण में देर आहे पर रब जे पहुचण में देर नाहे। चलो अल्लाह तबारक व तआला तरावियूं कबूल फरमाए, रोज़ा कबूल फरमाए, तिलावतूं कबूल फरमाए, नमाज़ूं कबूल फरमाए। मां त चवंदो आहियां बरकत बि नमाज़ में आहे। इन तो रमजान गुजरियो बो सागा चुग सागा लाटू आज को तो इंशाअल्लाह नमाज जी पाबंदी कंदास। बरकत खुदा जे नमाज में आ। सच बुधायो बहरड़ी में खास करे ज़ेफे मर्दे कमायूं था पूरत आहे छो त असां मां नमाज निकरी वई आ। बरकत सामे आवा। अगे कुराड़ियूं वडड़ियूं जने दुध झुगियूं भी जिक्र कंदियूं, वडा आवांद ते वेंदा भी सुबह जो जिक्र कंदा, मानू घरन में बुधंदा। ऐ हाने जेकरे एड़ो कम ते मानू चने अन्या कुराड़ा पुराणे जुग जा जीअरा आन। बाबा बाबा जिक्र में बरकत आ, नमाज में बरकत आए कि नहीं? आज को इंशाअल्लाह नमाज पढ़ंदासी। नमाज में बरकत की तवज्जो साईं जो साहबी जनाब सिद्दीक अकबर फरमातो जने जंगे बदर लगी न उलमा का वाक्य बुधंदा हो। होडो हजार जो टोलो हेडो 313 अबू बकर तो फरमाए माके सजी रात निंड न आई। कने हेडे पे पासो मटाया, कने हेडे पे करवट मटाया। दिल में ख्याल आयो दुखी घड़ी आ दिसा त मुझो मोहम्मद मुस्तफा छा पिया कन। पांजी जगह छड़े रसूल जे खीमे दे आयो। दिसा त खीमे में जे मुंह में नबी जी नबूवत वाली चादर लगल आ। चादर के परे करे जाती पातम। दिसा त अध रात जो मुझो मोहम्मद अल्लाह जी नमाज सुबड़े। अबू बकर तो फरमाए मां पांजो पान के पे चवा सिद्दीक घबरा न गणती न कर, अल्लाह पांजे नबी जा सजदा कोन मोटाई। दुनिया दिठो अल्लाह नबी जे सहाबा के गलबो नसीब फरमायो। 70 काफर कत्ल था, 70 कैदी बणिया, 70 कैदी बणिया। तवज्जो बा जंग पूरी थी वई। सैन पांजे सहाबा के फरमायो यारो दियो हवालो त जंग जा मरहला किए गुजरिया। एकड़ो साईं जो साहबी आका रे वेजो आयो। साईं मोड़ तीर भी न हो, तलवार भी न हुई, सुकल खजी जी छड़ी दिलबर मुझे हथन में आई। मां दुश्मन के ओलारा मस पियो, मानू अगे पियो मरे, लगे ई पे तो मारन वाली का ताकत भी आ। संजन जे अखिन में नीर वही है। सने फरमायो रात मां मोहम्मद अल्लाह जी नमाज पढ़ी। अर्ज के मुंजा अल्लाह मुंजा थोड़ा थी होडो कसरत आ। अल्लाह जे मोहम्मद जा गुलाम मिटजी आ तुझे नाले वठण वारो कोई न बचंदो। अल्लाह फरमाया मुंजा नबी गणती न कर, नालो तुझे यारन जो थींदो फौज मां अल्लाह जी वड़ा। रब मदद कई आ न कई बा। नमाज़ पढ़ो, चंगा कम कयो, ओड़े पाड़े जो ख्याल रखियो। पाण चंदाऊं कर भलाई त थे, भलाई जो बदलो भलो आ, बुराई जो बदलो बुराई जो बदलो बुरो आ। उलमा का वाक्य बुधंदो न बा जनाब मूसा कलीमुल्लाह ओ जरे हथन में फिरौन जो बोरची मरी पियो। अल्लाह पाक फरमा मुंजा नबी हाने हिजरत कर, हाने तुझे कत्ल जा मंसूबा ठन पिया। नबी हिजरत कंदे मदीन जे शहर में आयो। वाक्य आलम लोग बुधंदा तवज्जो के वडी कम जी गाल थे। मूसा कलीमुल्लाह जरे आयो होते एक बयाबानो बर्फ पटो दिसे त धनार पिया ढोरन के पानी पियान। ब न्याणियूं जंहिंजूं बकरियूं ढोर परे बिठान। मूसा नबी चवण लॻो हैफ तव्हांजे मर्दानगी ते ओरो न्याणियुनि जो माल परे बीठो आ। अॻ में न्याणियूं उन जे माल खे पियायो त टेम सां ॿार घर वञनि न। चवण लॻा जेकॾहिं अथी संधन में साहब त पराए ढोरनि खे पाणी पियाए असांजो बि आहे। हाँ बा असांजो बि आहियूं। मूसा अल्लाह जो नबी हो, नबी जे के नबूअ जे करे ताक़त थींदी आहे। मूसा जो नबी आयो डोला पाणी जा भरे उन्हनि छोकरनि जे ढोरनि खे पियाए। उहे शोएब अलैहिस्सलाम जूं न्याणियूं घर जो वयूं। पी पियो चवे अम्मा पंहिंजो माल देर सां ईंदो आहे, अॼु साजो आहियूं। अब्बा को नेक मर्द को आयो असांजे ढोरनि खे पाणी पियाए। वो अल्लाह जो नबी सम्झी वियो त वाकई को अल्लाह जो मुख़लिस बानो आहे। इते मूसा नबी हथ कया मुंजा अल्लाह तुझो वायदो आहे जेको चंगाई कंदो आहे त तू चंगाई कंदो आहे। हाणे पराए ढोरनि खे पाणी पियाए तो मां चंगाई कई आहे। मूसा बि चंगाई कर कुझु कोन न मानी दीना जो दी सफ़र में थकजी बि ॾाढो पियो आहे। तवज्जो
शोएब अलैहिस्सलाम पंहिंजी न्याणी मोकिले मूसा नबी खे घुरायो तारफ़ थी वियो नालो फलाणो सम्झियो चवण लॻो तूं बि अल्लाह जो नबी आहीं मां बि अल्लाह जो नबी आहियां जेकॾहिं मूं वटि रहे न्याणी बि ॾियां घर बि ॾियां अल्लाह पाक फरमाए मुंहिंजा मूसा नबी चङाई जो बदिलो पियो घुरे अजो बि ॾिनो माए घर बि ॾिनो माए मानी बि ॾिनी माए त मानी पचाइण वारी बि ॾिनी माए अब कर चङाई त थिए आज क्यों तो इंशाअल्लाह एक बे सां चंगाई कंदासीं ओड़े पाड़े जो ख्याल रखंदासीं इंशाअल्लाह जिन रोज़ा न रखिया आहिनि इंशाअल्लाह चवे त आईंदा साल रब ज़िंदगी जा ॾींहं न त रमज़ान जा रोज़ा रखबा जिन रोज़ा रखिया अल्लाह उनजा कबूल फरमाए जेके रहिजी विया आहिनि अल्लाह उनखे आईंदा रखण जी सघ कुवत ऐं ताक़त नसीब फरमाए जिन तरावीह पढ़ियूं अल्लाह उनजो पढ़ण कबूल फरमाए कार साहब क़ुरान ॿुधायो जमात ॿुधो अल्लाह से ॿुधण ॿुधाइण बि कबूल फरमाए मां हाज़िरी भरी जेको हाल तव्हां दोस्तनि सां ॻाल्हियूं अर्ज़ु रखियूं अल्लाह तबारक व तआला मूंखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए रब से अव्हां खे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए हिन भलारी जुए मां ॿिया कई लाल लॾे न पोड़ पते न जवानीअ ते न सॼे न जॾे सिराज मौत पियो छॾे आख़िर राही राह जा किसी के ऐब देख कर बेनकाब न कर खुदा बैठा है तू हिसाब न कर जिंदगी बाकी मुलाकात बाकी वमा अलैना इल्ला